नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त हालाणी सिंध सहाफ़ी संगत जे मरकज़ी वाइस चेयरमैन मोहम्मद बच्चल हिंगोरो खां सिंध में सहाफ़ियुनि सां थींदड़ नाजाइज़ी ख़िलाफ़ हालाणी में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर मुज़म्मिल खंबो जो ख़सूसी इंटरव्यू। नाज़रीन इन वक्त मौजूद आहियूं हालाणी प्रेस क्लब में, जिते सिंध सहाफ़ी संघ जो वाइस चेयरमैन साईं बच्चल हिंगोरो साहब सां कुछ सहाफ़ियुनि वारे वीचार पुछूं था। जी साईं, सिंध सहाफ़ी संगत सहाफ़ियुनि लाइ कहिड़ा क़दम खयां आहिनि? महिरबानी मुज़म्मिल खंबो साहब। जीअं त सिंध सहाफ़ी संगत के जेको आहे रजिस्टर थी केतिरा ई साल गुज़रिया आहिनि। हीअ असांजी जेकी तनज़ीम आहे गुज़िरियल जेको आहे 20 सालनि खां वठी जेको आहे सहाफ़ियुनि जी जेकी हक़नि जे लाइ जेको आहे जदोजहद करे रही आहे। सिंध में किथे बि सहाफ़ी सां नाजाइज़ी थी हूंदी, असांजा दोस्त असां जेको हुते सिंध जे कुंड कुर्छ में तक़रीबन सिंध जा हर प्रेस क्लब में असां जेको घुमिया आहियूं, हुते दोस्तनि सां जेको मिलिया आहियूं, सहाफ़ियुनि सां मिलिया आहियूं। ऐं जिते बि कंहिं सहाफ़ी सां नाजाइज़ी थी आहे त असांजी जेकी तनज़ीम आहे सिंध सहाफ़ी संगत उहा सभिनी खां अॻु भरी हूंदी आहे। ऐं जेसीं ताईं सहाफ़ियुनि जा मसइला हल न थींदा आहिनि ओसीं ताईं उहा असांजी जेकी तनज़ीम आहे उन में जेके जंहिं पासे जा हूंदा आहिनि दोस्त, जीअं हेॾे असांजी काफ़ी ज़िला चंदा जीअं नवाज़ शाह आहे या सखर आहे या लाड़काणो आहे या ॿिया बि जेके जेकम आहे डिस्ट्रिक्ट आहे, इहे असांखे जेको वेझा आहिनि। हिते जिते बि कंहिं बि सहाफ़ी सां नाजाइज़ी थींदी आहे त तक़रीबन मां हुते पहुचंदो आहियां। उन सां गॾु जेके बि असांजा सिंध सहाफ़ी संगत जा उहिदेदार आहिनि या ॿिया असांजा पर्सनल दोस्त आहिनि या खेरपुर साहिब इतादा या ॿी जेके बि तनज़ीमूं आहिनि, उहे बि जेको आहे असां सां हुते कुले में मिलाए वेंदा। उन करे असां जेको आहे जिते बि सहाफ़ी सां नाजाइज़ी थी आहे असां उन्हनि जे ॾुखनि में सुखनि में असां हुते पहुचंदा आहियूं। ऐं असां जहिड़ो हाल आहे असां उन्हनि सां जेको आहे गॾु हूंदा आहियूं। साईं, सिंध हुकूमत सहाफ़ियुनि लाइ कहिड़ा क़दम खयां आहिनि भलाई लाइ? सिंध हुकूमत जेको आहे हिनमहिल ताईं जेको आहे के बि भलाई लाइ उन्हनि सहाफ़ियुनि लाइ क़दम न खयां आहिनि। एतिरे क़दुरु जो सहाफ़ियुनि सां जेके नाजाइज़ी थियनि थियूं उन तरफ़ को बि हुकूमत जो ध्यानु नथो ॾिए। ख़ासि करे जेको असांजो इतलाद खातो आहे, सहाफ़ियुनि जो जेको इतलाद खातो आहे, उन तक़रीबन असांजे जेके सिंध जा नंढा प्रेस क्लब आहिनि जिते असांजो 90 सैकड़ो सहाफ़ी रहे थो, उन्हनि खे जेको उन्हनि मुसलसल जेको नज़र अंदाज़ कयो आहे। उते जेके सहाफ़ियुनि खे ॾुखियाईयुनि या सहाफ़ियुनि खे जेको उनखे सरकारी जेके प्लाट ॾिना आहिनि हू आम किराए जा दुकान वठी उन्हनि में रहनि था। ऐं नंढा उनखे प्रेस क्लब आहिनि उते जेको ब्यूरोक्रेट्स आहे या वॾेरो आहे या पुलिस आहे, उते जेके बासर सरदार आहिनि उहे उते तमामु घणा आहिनि। उनजे करे सहाफ़ खे धमकाए था। हिकु त उन्हनि खे जेके प्रेस क्लब जी सहूलियतूं न आहिनि, ॿियो न इतलाद खाते पारां कॾहिं बि जेको आहे उन्हनि खे जेको आहे ग्रांट न ॾिनी वई आहे, न का उनजी माली मदद कई आहे। न वरी कॾहिं सहाफ़ सां किथे नाइंसाफ़ी थिए थी त सिंध हुकूमत या इतलाद खातो उन्हनि जो भरिजलो थिए थो। ऐं जेको न वरी उन्हनि सां जेको ॿियो को मसइलो थिए थो त सिंध हुकूमत जेको आहे हिनमहिल ताईं असांजी सिंध जी ख़ासि करे असांजे जेके हेॾां जा ज़िला आहिनि जेके उत्तर जेके चयो वेंदो आहे, उन में केतिरा असांजा सहाफ़ी हिनमहिल ताईं जेको शहीद थी विया आहिनि, केतिरनि सहाफ़ जे मथां जेके कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि ऐं उन्हनि ते जेको कूड़ी FIR कया आहिनि, उन्हनि खे पुलिस धमकाए रही आहे। उनजे लाइ को बि क़दम न थिया। असांजा सहाफ़ियुनि खे को बि हिनमहिल ताईं जेको आहे रुपयो बि उनजी जेकी माली मदद न थी आहे। वॾा प्रेस क्लब आहिनि, मिसाल कराची आहे या वॾा शहर ते कंहिं बि सहाफ़ी रुगो नंढिड़ो भितर थो लॻे त पोइ उतां जी मीडिया जेको उन्हनि खे खणे थी, उतां जी उन्हनि खे सरकार तरफ़ां या इदारनि तरफ़ां उन्हनि खे पघारूं आहिनि। लेकिन असांजा नंढा प्रेस क्लब उन्हनि खे हिकिड़ो त पघार कान्हे, ॿी उन्हनि खे ॾुखिया ॿी उन्हनि जी वॾी अज़ाब हेठि जेको ज़िंदगी गुज़ारनि था। इन लाइ असां हुकूमत खे चवंदासीं, इतलाद खाते खे चवंदासीं त जेको आहे नंढनि प्रेस क्लब ते ख़ुदा खां नज़र कयो, उन्हनि खे कंहिंजी का माली सहायता कयो, उन्हनि खे जेको ॾुखियाई पेश अचनि थियूं या सहाफ़ियुनि जे मथां कूड़ा केस दाख़िल था थियनि या सहाफ़ियुनि खे जेको शहीद कयो थो वञे, उन्हनि जी वारसनि जी जेकी आहे माली मदद कई वञे या उन्हनि जे मथां जेके क़तलु कयो आहे उहे सरेआम घुमी रहिया आहिनि। असां हुकूमत खे चवंदासीं जेको असांजे नंढा प्रेस क्लब आहिनि उन्हनि जी जेको आहे माली सहायता कई वञे। उनजे जेके सहाफ़ी शहीद थिया उन्हनि जे वारसनि खे जेको आहे घटि में घटि जेको आहे न त 50 लख रुपया जेको आहे उन्हनि जे वारसनि खे ॾिनो वञे। जीअं उन्हनि जा जेके शहीद थिया आहिनि सहाफ़ियुनि जा जेके बचिया आहिनि, जेके बुख था मरनि, जेके हिन माली हालत जे हिसाब सां परेशान आहिनि, उन्हनि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि त जेको आहे बहितरु थींदो। न त असां जेको सिंध में सहाफ़ हिकिड़ो जेको वॾो जथो आहे जेको असां सलाह कई आहे लायामल जोड़े जेको आहे कराचीअ में जेको आहे इतलाद खाते ऐं वज़ीर आला हाउस साहब जेको सहाफ़ सां नाजाइज़ ख़िलाफ़ भरपूर जेको आहे जदोजहद ऐं वॾो धरणो वणंदासीं। पंजाब हुकूमत सहाफ़ियुनि लाइ इहो कार्ड कढिया जेके हेल्थ कार्ड आहिनि, इन सिंध हुकूमत में अमल करणु घुरिजे। बाक़ी इहा सही ॻाल्हि आहे त पंजाब ऐं ॿियनि हुन में जेको आहे
सूबनि में असां विया आहियूं त उते साफ़ खे काफ़ी सहूलियत आहिनि उन्हनि खे हेल्थ कार्ड आहिनि या को ॿियो बीमार थो थिए या ॿिए का हुन मजबूरी आहे या हुन जेको बीमा आहे उन्हनि जा लाइ इलाजु थिए थो उनजी माली मदद थिए थी। लेकिन सिंध में अलाए छो अक्सर करे असांजी सिंध में पीपी जी हुकूमत रही आहे। पीपी हुकूमत ख़बर न आहे अलाए छाजे करे जेको आहे पंहिंजे सिंध जे साहब खे जेको आहे नज़रअंदाज़ी करे असां बि जेको आहे सिंध हुकूमत खां जेको इहो मुतालबो था कयूं जीअं ॿियनि ज़िलनि ॿियनि सूबनि में जेको आहे साहब खे सहूलियतूं मौजूदु आहिनि उन्हनि खे जेके हेल्थ कार्ड आहिनि या ॿियूं काफ़ी सफ़री सहूलियत आहिनि उहे जेके आहिनि असांजे सिंध जे साहबनि खे ॾिनी वञनि त जीअं उन मां बेचैनी दूर थी वञे। साफ़ इन कहिड़ा पैगाम ॾेई सघंदा? असां साहब खे इहो चवंदासीं त जेको आहे पाण में जेको आहे मुतहद थियो पाण में ॿधीअ में रहो पाण में एके में रहो छाकाणि जो कुझु जेके कुवतूं असांजे साहबनि खे पाण में विढ़ाइण में जेको हुनजो अहम किरदारु आहे। काफ़ी हद ताईं जेके इहे ॻुझा माण्हू आहिनि जा जेके हथ वठ जा ब्यूरोक्रेसी आहे या वॾेराशाही आहे सरदारशाही असांजो पंहिंजो पाण में जेको आहे साहबनि खे विढ़ाइण में जेको आहे काफ़ी हद ताईं जेको आहे कामयाबु थी आहे। जिते जिते असां तक़रीबन सॼी सिंध में आहियूं पर तव्हां हुते ॾिसंदव त जेकॾहिं 10 साहब हूंदा उन्हनि मां हुते नंढो शहर हूंदो त हुते 3 प्रेस क्लब हूंदा। इहो प्रेस क्लब जेको आहे उहो उनजे थियण जो मक़सदु इहा त उहो जेको उतां जा जेके मुक़ामी वॾेरा आहिनि या जागीरदार आहिनि या ब्यूरोक्रेट आहे या ऑफिसर आहे उन्हनि खे हथु वठी जेको आहे उन्हनि खे पाण में साहबनि खे विराए थो वञे त जीअं पाण साहब बि कमज़ोर हुजनि। साहब बि कमज़ोर हूंदा त हू पंहिंजा जेके मुफ़ाद हूंदा उन्हनि में जेके पंहिंजो जेको लालचान या पंहिंजो करप्शन आहे उहो जेको आसानी सां करे सघंदा। जेकॾहिं साहब बि पाण में मुतहद हूंदा त हुनजे करप्शन ते नज़र ईंदी उनजे ख़िलाफ़ु लिखंदा ऐं इन ख़ासि करे जेको उन करे वरी बि असां सिंध जे साहबनि खे इहा अपील कंदासीं पुरज़ोर कंदासीं बाहुमत अर्ज़ु कंदासीं त जेके तव्हांजा पंहिंजा पाण में थोरा थोरा विषय आहिनि ख़ुदारा उहे तव्हां पंहिंजा विषय विसारे हिकु थी वञो। ॿधीअ में ताक़त आहे जेकॾहिं असां ॿधीअ में न रहियासीं असां छिड़ो छिड़ रहियासीं त ईअं असांजी हिन महिल मार्जम पिता केतिरा सही शयूं थी विया आहिनि या केतिरनि साहब जे मथां केस दाख़िल थी विया आहिनि ईअं ई असां सां थींदो रहंदो। उन लाइ असां वरी बि तव्हांखे इहो चवंदा त पाण में ॿधीअ में एके में रहो उन में ई असांजी ताक़त आहे। असां जेकॾहिं ॿधीअ एके में रहियासीं दुनिया जी का बि ताक़त असांखे जेको आहे पंहिंजा हक़ वठण खां नथी रोके सघे। महिरबानी साईं बचल इहो सिंध साहिब संगो वाइस चेयरमैन साईं बचल हिंगोरो साहिब जंहिं साहिब जे बारे में कुझु मालूमात ॾिनी।